कराची में रेंजर्स सिंध तरफ़ां मुनक़द करायल फुटबॉल टूर्नामेंट के फाइनल में आज़म स्पोर्ट्स क्लब 1-0 तां खटे ट्रॉफी पंहिंजे नाले करे वरिती। रेंजर्स तर्जुमान पारां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त पाकिस्तान रेंजर्स सिंध तरफ़ां कराची के नौजवाननि में सेहतमंद सरगर्मियुनि ऐं रांदियुनि खे हथी ॾियण लाइ मोहम्मद फुटबॉल ग्राउंड पंजाब कॉलोनी में फुटबॉल टूर्नामेंट मुनक़द कयो वियो, जंहिंमें शहर जे 32 टीमुनि हिस्सो वरितो। डीजी रेंजर्स सिंध मेजर जनरल इफ्तिखार हसन चौधरी टूर्नामेंट के फाइनल मुक़ाबले में ख़ास मेहमान तौर शिरकत कई, जॾहिं त शाहिद आफरीदी, मुइन खान, जावेद शेख टीआईजी ॾखणी सेक्रेटरी स्पोर्ट्स सिंध भी मेहमान तौर शरीक थिया। तक़रीब जे ऑडियोनिक्स कंपनी स्पॉन्सर हुई। मैच ॾिसण लाइ ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां वास्तो रखंदड़ अहम शख़्सियतनि ऐं शौक़ीननि वॾे अंग में पहुता। फाइनल मैच आज़म स्पोर्ट्स क्लब ऐं उसामा स्पोर्ट्स क्लब जी टीमुनि विच में खेॾी वई। सख़्त मुक़ाबले बाद आज़म स्पोर्ट्स क्लब 1-0 तां कामयाबी हासिल कई। वाज़े रहे त फुटबॉल ग्राउंड केतिरे ई अरसे खां कचरे जी कुंडी बणिजी वियो हो। ग्राउंड के फरवरी 2021 दौरान बहाल करे स्पोर्ट्स कम्युनिटी जे हवाले कयो वियो। उन मौक़े ते डीजी रेंजर्स इवेंट जी कामयाबी ते शरीक थींदड़नि जो थोरो मञींदे कराची में ग्रास रूट स्पोर्ट्स सक़ाफ़ती ऐं मुआशी ज़िंदगी जी बहाली लाइ भरपूर साहकार जारी रखण जो इज़हार कयो। डीजी रेंजर्स सिंध चयो त इहा असांजी अमलियन ज़िम्मेवारी आहे त शहर जी बहितरी लाइ पंहिंजो किरदारु अदा करियूं, ख़ासि तौर अहिड़ा इवेंट्स मुनक़द कयूं जंहिंसां नौजवाननि खे सेहतमंद माहौल फ़राहम थी सघे।